अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं चूहड़ जमाली मां त टाउन चेयरमैन हफीज़ुल रहमान मेमण जी ज़ाती कोशिश सां पब्लिक हेल्थ जी नाकारा बणियल ड्रेनेज निज़ाम खे बहाल करायो वियो आहे। अरसलान मेमण जी निगरानीअ में टाउन अमले समेत गटर जी गंदगी पाणीअ खे डिस्पोजल करण लाइ अमलो मसरूफ़। पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब शहर जा समूरा वार्ड गटर जे पानी जे लपेट में अची विया, जंहिं सबब रवासिन खे सख़्त मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो हो। उन मौके ते टाउन चेयरमैन हफीज़ मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे ग्लीन गडिन में बीठल गटर जो गंदो पानी जल्द निकाल कराए ग्लीन खे साफ़ कयो वेंदो। मेन ड्रेनेज खोलराए छॾियो आहे। पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब समूरो शहर ॿुॾी वञे हा। हिन वधीक त टाउन चेयरमैन हुननि जे नाते ज़ाती कोशिश करे मसइलो हल करायो आहे, जॾहिं त शहरनि पारां टाउन चेयरमैन जे अहिड़े अमल खे पिण सारायो वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं गढ़ी चाकर मां त गढ़ी चाकर वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में आमूं साम्हूं ज़ोरदार टक्कर, 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। हादसे जे नतीजे में असगर पोज़दार, इतवार पिताफी समेत शाहबख्श नसरियाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे DHQ अस्पताल मीरपुर माथिलो में दाख़िल कयो वियो आहे। होॾां हिकु ॼणे शाहबख्श नसराणी जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।